सुगड़ गुजार तचे थी पोख जू सारिम मियां सुमरा हु जात जू अबाणन। हाण उस्ताद बिस्मिल्लाह करे पढ़ी से। वाह सही वाह। पोख जू सारिम मियां सुमरा हु जात जू अबाणन। पोख जू सारिम मियां सुमरा हु जात जू अबाणन। पोख जू वाह सही वाह। पोख जू सारिम से उमरा। पोख जू सही लायूं के लाबारियूं नथी चवे। बचे पोख जू थ्रेशरूं नथी चवे। बचे पोख जू के वंगारू नथी चवे के बन्ना के बारा के पानी के सही सुकियूं के पोख जू सायूं नथी चवे। बचे साईं। पोख जू के ॼायूं नथी चवे सही ॼायूं के पोख जू गुल के मेवा नथी चवे। बचे वाह सुगड़ वाह। पोख जू मुद्दू सही नथी चवे। मुद्दू पोख जू मुद्द हुंदी आहे हिकिड़ी मुद्दो पोख जी मुद्दो। बचे साईं अञा बचे। वाह सुगड़ वाह। पोख जू सारिम सूमरा। पोख जू सही सारियूं नथी चवे। सारियूं नथी चवे के तिर नथी चवे के ग्वारूं नथी चवे। ग्वारूं के मटर के सही नथी चवे। बचे साईं अञा बचे। पोख जू सही छा थी चवे। बटायूं नथी चवे। बटायूं बचे के कायूं नथी चवे। कांगड़ियूं पोख जू नथी चवे। कांगड़ियूं बचे अञा बचे। बचे पोख जू सही पलालू नथी चवे के ॼारूं के लयूं के सही नथी चवे के पेरूं नथी चवे। बचे साईं अञा बचे। पोख जू सारिम सूमरा। पोख जू जव नथी चवे। जव के तिर पोख जी नथी चवे। ए अञा बचे उस्ताद। अञा बचे। बचे वाह सुगड़ वाह। पोख जू भुर्च नथी चवे। पोख में हिकिड़ा भुर्च बि हूंदा आहिनि कॿ पोख जूं कॿहूं। बचे साईं। वाह सही वाह। पोख जू सही वाड़ियूं नथी चवे के तेरे गहाण गुजार त भगी दई पोख जू वाड़ियूं। पोख जू वाड़ियूं। पोख जू वाड़ियूं। वाह सुगड़ वाह। मुझे ख्याल में ही सुर उमर मारवी उमर मारवी दई। सोना से गुजार के सिधो कयो त छा थी चवे अॻिते। आबा गुजार त बिल्कुल सिधी थींदी। पोख जू थई वाड़ियूं। पोख जू थई वाड़ियूं ऐं ज़ात थई भलाई चेथी वाड़ियूं सारिम मियां सुमरा हुयूं भेलायूं अबाणन। वाह सही वाह वाह वाह। पोख जू वाड़ियूं वाड़ियूं ज़ात जा भलाई ज़ात या थई भलाई चेती वाड़ियूं सारिम मियां सुमरा हुयूं भेलायूं अबाणन। हुयूं भेलायूं अबाणन। तमाम बेहतरीन शुक्रिया जिन प्यारा दोस्तों ही गुजारत तव्हांखे सुठी लगे तो इन मुझे चैनल हाकिम पाकिस्तान के लाजमी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन के भी लाजमी प्रेस कंदा तो जी मुझे अचण वाली वीडियो तव्हां वटि बर वक्त पहुंची सके। तो दोस्तों हाणे मोकिलणु आहे सिंध सलामत। साथ सलामत। साथ सलामत।